इबरत न्यूज़ सां गॾु मां आहियां अदनान शेख। मां हिन सखर जी सब्ज़ी मंडी में मौजूदु आहियां। जीअं त पूरे मुल्क में महांगाई जो जिन बेकाबू लॻो पियो आहे, कंहिं शइ जी जेकी महांगाई आहे उहा हर शइ महांगी थी वई आहे। मुर्गी ॾिसो त मुर्गी इंतिहाई महांगी लॻी पई आहे, सब्ज़ी जा रेट मथे चढ़ियल आहिनि। अचो त इन बारे में सखर जी सब्ज़ी मंडी में मौजूदु ऐं महांगाई जे हवाले सां ॻाल्हायूं था त हिते शहरियुनि जो ॾिसूं था चवणु छा आहे। बात ये है कि आप ये देखें कि सब्जी फ्रूट तो क्या, जितनी भी रोज़मर्रा की एशिया है, खाने पीने की, पहनने की, जो भी ज़िंदगी की ज़रूरियात हैं, वो सारी की सारी महंगी हैं। और ये 1 डेढ़ 2 हफ्ते से ये जब पेट्रोल के जो रेट चढ़े हैं अभी इसी हफ्ते में, तो ये बात एक समझ में नहीं आई, मन तक समझ में नहीं आ रहा कि डॉलर गिर रहा है, पेट्रोल चल रहा है। जब पेट्रोल चढ़ेगा, डीजल चढ़ेगा, तो वो जो उसके जो मतलब कि उसकी जो एवरेज है तो उस एटमों के ऊपर आएगी, जो सप्लाई होएगी मुल्क के अंदर, तो महंगाई तो ऑटोमेटिक बढ़ेगी। ये गवर्नमेंट हमारी समझ में नहीं आ रही है, गुड़गुड़ी बजा रही है, हालांकि आवाम को बेवकूफ़ समझ रही है। उधर डॉलर जो है गिर रही है और तेल के रेट बढ़ा रही है, आवाम को जो है वो लॉलीपॉप दे करके एक बेवकूफ़ बना रही है। समझ से बाहर है बात। बाबा साईं, महांगाई आहे ख़ुदा जी अमान। वठि जेका शइ वठणु वञु, पहिरियों डॉलर में महांगो त हर शइ डॉलर जे करे चढ़ी वई। डॉलर हेठि आयो, शइ हेठि न आई। हाणे भई पेट्रोल वधायो, छाप था गवर्नमेंट खे जो पेट्रोल पे वधाई, रेट त भई अप थिया वरी बि। बसि इहो ई आहे। चवे बिजली महांगी थी वई, इन करे केला महांगा थिया, बिजली ते था पचनि केला। ॿुधे बाबा, सूफ़ छो महांगो थियो, चई पेट्रोल बि महांगो थी वियो। बाबा लॻे थो पाणी जी जॻह ते पेट्रोल थो पीआरे वञे पियो फसलुनि खे। इहा ई शइ, चांवर छो महांगो थियो, चई इहा ई भई भलाई आहे। बाबा इहा ई भलाई आहे त असां बाबा गाॾियुनि में आईंदा पाणी विझूं, पीऊं भई पेट्रोल। असांजो बि मुल्क में ईअं ई आहे न, जेका शइ महांगी थींदी आहे उहा घणी असां इस्तेमालु कयूं। आईंदा पेट्रोल पीअंदासीं, ऐं हीअं सिधो करे भई हलंदासीं। अलाह अलाह ख़ैर सलाह, छाजो रखियो, छाजी गाॾी, सिधो कंदासीं बिल्कुलु। ऐं छड़ो सब्ज़ी जी क़ीमत नथा वधनि, हर शइ जी क़ीमत आसमान ते पुॼी वई आहे। ऐं महांगाई जो जेको जिन आहे उहो एतिरो बेकाबू थी चुको आहे कि सब्ज़ी मंडी में बि दाख़िल थी वियो आहे। मुर्गी पहिरियों सोचींदो हो ग़रीब मुर्गी खाऊं न खाऊं, हाणे मुर्गी जी त परे जी ॻाल्हि रही, सब्ज़ी खाइण खां बि जेको आहे नी ग़रीब माण्हू लवाए थो। सब्ज़ी एॾी महांगी थी वई आहे। लहसन अदरक जो रेट ॿुधोसि तव्हांजे साम्हूं आहे। टमाटर, भिंडी, बैंगन, जेके बि शयूं आहिनि को बि पंहिंजे रेट ते न आहे, हर शइ जो रेट वधियल आहे। हितां ॿुधा सखर शहरियुनि जा वीचार, उन्हनि जो इहो चवणु आहे त मुर्गी त परे जी ॻाल्हि रही, सब्ज़ी खाइण खां बि असां परे थी आहियूं। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़ सखर।